ख़बर शामिल कयूं पिया करमपुर खां। नज़रवा वेझो ॻोठ गुलाब खान जाफ़रीअ में ॻोठ जो चङो मुड़ुसु हाजी गुलाब खान जाफ़रीअ जो भाउ नज़रवा शहर जे जामिया मस्जिद फैज़ मुस्तफ़ा जो पेशमाम ऐं नज़रवा प्रेस क्लब जे अॻूणे सदर सीनियर सहाफ़ी आरिफ जाफ़रीअ जो चाचो मुअज़्ज़ज़ शख़्सियत हाफ़िज़ गुलशेर अहमद जाफ़री वफ़ात करे वियो। संदसि जनाज़ा नमाज़ ॻोठ गुलाब खान जाफ़रीअ में अदा कई वई। जनाज़ा नमाज़ में सियासी ऐं समाजी अॻवाननि मीर ग़ुलाम रब्बानी खान बंगलानी, जहांगीर खान बंगलानी ऐं सहाफ़ी बिरादरनि में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर हाजी सरमद कुंडरानी, अब्दुल अज़ीज़ लाशारी, अब्दुल रज़ाक जाफ़री ऐं ॿियनि सहाफ़ियुनि वॾे तादाद में शिरकत कई। जॾहिं त जनाज़ा नमाज़ अदा करण बैदि मरहूम जे मड़ खे अबाणे क़ब्रिस्तान हिंदीरो पीर में मिटीअ मां हवाले कयो वियो, जॾहिं त मरहूम हाफ़िज़ गुलशेर अहमद जाफ़री जी ताज़त जो सिलसिलो हलंदड़ आहे। रिपोर्ट करण लाइ अर्ज़ मोहम्मद जाफ़री, बे न्यूज़ करमपुर।